लीडर टीवी जे प्रोग्राम में ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं चाचा शाहनवाज़ सां जारी आहिनि। चाचा हाणे तव्हां नौकिरी छॾे पहुतो हाणे आउं पहुतुसि कैंपस में मतिलबु उते संगत दोस्त इहा पंहिंजी रही आहे सभिनी जी। मुंहिंजी वरी उते घणी जेका हुई उहा हुई सपाफ वारनि सां तमामु घणी वेझड़ाइप पंहिंजाइप, ख़ासि तौर सां यूनिस। चाचा हिकिड़ो अर्ज़ु कयां त कैंपस में उन दौर जा जेके सियासी अॻुवान शागिर्द अॻुवान आहिनि उन्हनि जो जेकॾहिं पार्टी वाइज़ ॿुधायो त हिस्ट्री लाइ सुठो थी पवंदो तव्हांजे दौर उहो मतिलबु यूनिस केरु खोरखानी, लतीफ़ सियाल हो, आरिफ जलबाणी हो ऐं इन क़िस्म जा ॿ टे ॿिया दोस्त। पोइ वरी इक़बाल आयो फ़क़ीर, इक़बाल असां खां पोइ आयो। इक़बाल ॿी लाइन जो माण्हू हो। हा माण्हू मर्यादा वारो हो, तमामु सुठो। दिलेर त हाणे उहो पंहिंजी जाइ ते उहा हिकिड़ी शइ आहे, उहो सभु आहिनि, उहो देशनि में बि आहिनि, सभिनि में रहिया आहिनि। पर हिकिड़ो दफ़ो आउं वियोसीं हुन में ॿियूं शयूं बि हुयूं, हिननि जो जहिड़ो तमामु तेज़ थी वियो। इहो देरि जी ॻाल्हि आहे, पर इक़बाल हुन में मूंखे मुंहुं ॾिनो। मूंखे चई तूं आहे मूं ॼाण पाण में न विढ़ो, नुक़सानु आहे। वियोसांसि त हिन टेबल खां वॾी एतिरी वेकिरी हेॾो खोड़ इहो गोलियुनि जो रखी वेठो आहे। मुंहिंजो इहो बंदि कयो, इहो पाण में न विढ़ो, कंहिंजा माण्हू मारींदव। ज़िया सां जहिड़ो आहे, ज़ियाउलक सां जहिड़ो आहे। तॾहिं साईं वरी ताज़ो ताज़ो मिलियो ज़ियाउलक सां। साईं न मिलियो, ज़ियाउलक मिलियो। मक़सदु उहो ॻाल्हि हाणे गिरामर तूं उहो उस्तादु कोन मिलिया गयल ॻाल्हि, उहा सेटिंग ईअं ई थींदी आहे। सॉरी ज़ियाउलक आयो, अची पहिरें पियो अची मिलियो, निबड़ी मिलियो, इलाज मिंथ कई, हुनखे सिंध में माण्हू खपंदा हुआ। ख़ैर इहा अलॻि ॻाल्हि आहे। सो बहरहाल इहे दोस्त। जसाफ जा अॻुवान कहिड़ा? जसाफ जा अॻुवान उते हुआ समी हो, शबीर जमाली हो ऐं कुर्बान शर हो ऐं अधे खे चवां मीर मुख़्तियार हो जेको हाणे इस्लामाबाद आहे। इन क़िस्म जा इहे एक्टिव उते। कौसर बुरडो। अच्छा, कौसर बुरडो मुंहिंजा किताब खणी विया। हाणे इहो मूंखे किथे मिले त अञा किताब त वठांसि। तो इहे मक़सदु दोस्त बि हुआ, इज़त बि कंदा हुआ, अहिड़ी ॻाल्हि न हुई त को ईअं सभु पॉलिटिक्स में नुमाया ऐं पंहिंजे उन ते कारबंद हूंदा। असांखे उन टाइम में SST खे इहो हूंदो हुकुम त रोज़ानो छोलियूं लिखो, अख़बार हथ सां जेका शीट लिखबी न, अख़बार ठाहिबी जंहिंजा कालम हूंदा, बक़ाया हूंदी, शीट वरी ॿी हूंदी, शीट हूंदी मुतालबनि ते, ठीकु आहे न। उते उहो छोलियूं अख़बार, छोलियूं नालो त रोज़ाना छोलियूं, उहा हर ज़िले में इहा हुई त तालीमी इदारनि में उहा शइ लॻे। पोइ मूं सां वरी ॿिटी मुसीबत हूंदी त ॿ टे बरो चवंदा, उन्हनि जो वरी ग्रामर सही केरु करे। ॾाढा प्यारा दोस्त असांजा, त वेही लिखंदा, महिनती अमीरगुल कटोड़ ऐं मज़ाक लतीफ़ा बि हलनि ऐं कम बि थिए। पर हाणे ग्रामर आहे, उहो माण्हू जो थी थो वञे, वरी उनखे किथे न किथे वरी उहो लॻायूं अचूं त उहा फाटी पई आहे। माना लॻाए अञा हीअं वञी वरी मोटूं थो थिए, उहा फाटी पई आहे। हुकूमत वारा फाड़े छॾे। साईं हूंदा असांजा जोधा। अच्छा, हा हा, ॿियो हुकूमत वारा कोन। उन्हनि त असांखे शीटूं, साईं हूंदो AR शाह, तमामु सुठो PVC मरहूम उहो हो, पाण सां लाॻापियल हो, सुठो। मक़सदु उनजा हिकिड़ा नेक हुआ ख़्याल, या हुन में सभिनि खे अलॻि अलॻि बोर्ड, वॾा बोर्ड हणी ॾिने त बाबा सभु कंहिं तनज़ीम पंहिंजा पंहिंजा हिन ते जहिड़ो न कयो, विड़ो न। पर हाणे जेके आदत खां हुजे त भई हीउ कीअं हिते। हिकिड़ो वाक़ियो थियो 4 मार्च जो, उन में असांजे जसाफ वारनि चयो आहे SST न हुजे, बाक़ी सपाफ ऐं जसाफ गॾिजी कंदासीं। हाल हिकिड़ो, ठीकु आहे न। हिननि जी पाण में मीटिंग थी,
हुन में यूनुस ऐं लतीफ़ शाल हिननि चयो त भाई SST जा असां 2 माण्हू ठीकु आहे न असांजी स्ट्रेंथ इहा आहे ॿी त हाणे ईअं संगत क्लास फेलो ॿिया वेहंदा हुआसीं 15-20 माण्हू गॾु छोकिरा गॾु थी हलंदा पर मेंबर असांजे कन ॻण 2 कन हुननि इनकार कयो चई भाई इहो ठीकु आहे तव्हां हाल में कयो वञी असां ॿाहिरि वञी था कयूं बसि हाल ते जहिड़ो आहे न तव्हांखे SST वारनि खां एतिराज़ आहे असां उन्हनि खे न छॾे सघंदासीं असां ॿाहिरि वेठोसीं कैंटीन ते यूनुस अची सॾु कयो आरिफ़ चाचा अचो पाण हिते था प्रोग्राम कयूं कैंटीन जूं कुर्सियूं रखी ॿियूं कुर्सियूं होॾो खणी गुलनि जे विच में असां चौथी मार्च मल्हाईसीं त माना हुननि ॿिनी धार मल्हाई हुननि अलॻि कई अवां अलॻि कई असां सपाफ सां गॾिजी सपाफ त हुननि सां गॾु हुई न या उहो जीअं न सम्झो न उहो जिसाफ़ जो मुतालबो हो जिसाफ़ हुननि खे चयो त SST खे न छॾियो तव्हांजा ख़्याल किथे आहिनि ठीकु आहे न तव्हां अलाए किथे हलिया वियो ॿिए पासे मूं सम्झो त हुननि ॿिनी तय कयो न 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 हुननि मूं तव्हांखे ॿुधायो दोस्तीअ में असां सां तमामु घणो हिननि निभायो तमामु घणो ईअं हटी करे हालांकि हुननि ते किथे किथे हुननि खे जवाबदेह थियणो पियो पर यूनुस ऐं आरिफ़ या लतीफ़ या वधू राजपर अला वधायो पर इहे माण्हू हुआ या ॿियो अली मोहम्मद नालो बरोचो अहिड़े क़िस्म जा हुआ पर इहे कतन बि असां खां मुंहिंजे सिर खां ईअं खणी चइजे हलो पोइ तव्हां पॉलिटिक्स शुरू कई आहे वधे थी उहा वधी ठीकु आहे न उहो उते थियो उहो हलियासीं उन्हनि संगत सां गॾु पोइ 1 मां 2 मां 4 पोइ ईअं वधंदा वियासीं बहस थींदा विया दोस्त ईंदा विया कुझु ॿिया आया पोइ वरी हाजाणा आया मुख़्तियार हाजाणे वारा इहे पहुता मूं ते इहो ई हो त बाबा रिज़ल्ट ॿियो टियों पंहिंजी जाइ ते पर तनज़ीमी कमु करिणो आहे उन्हनि खे प्रोटेक्शन ॾियणो आहे ऐं उते वरी उस्ताद बि कुझु जेके हुआ उहे कुझु दुरभर वारा हुआ उन्हनि बि कुझु धकियो असांजो जेको आयो हो साईं मलक नदीम उन जी वरी पंहिंजी हिकिड़ी हुई सोच सम्झ उनजी पंहिंजी हुई तनज़ीमी हवाले सां या ॿिए में उते फेस करणु उन लाइ मसइलो हो सो बहरहाल उते पाण ठीकु ठाक यूनिट कयो ऐं वधियासीं ऐं सुठे नमूने सां वधियासीं उन खां पोइ उते हलंदे हिकिड़ो वाक़ियो थियो वाक़ियो या प्रोग्राम थियो उहो ॼाणी ॿुधी उन खां अॻु में साईं आलम शाह आयो खैरपुर में पंहिंजी जाइ हूंदी राजपुर मंज़िल जे हवाले सां शादी शहीद रोड ते जेका पंहिंजो हेड क्वार्टर हुई उत्तर सिंध ऐं पंजाब जो दोस्त उते गॾिबा महबत बि उते लेक्चर करे वियो जदलियात ते ऐं पंहिंजी मीटिंग वग़ैरह वॾी जॻह हूंदी साईं आलम शाह ऐं असां गॾिजी वियासीं डॉक्टर तनवीर वटि कचहरी वचहरी थी हुन ते फंड मुक़ररु थियो 300 रुपया महीने जा शाहनवाज़ ईंदो तोखां वठंदो अची उहो पहिरियां 300 ॾिनई तेसीं जेको आहे हिते वरी गवर्नर चेंज थी वियो अब्बासी गवर्नर थी वियो एस.एम. अब्बासी अची वियो ऐं पंहिंजो वियोसांसि हाणे टाइम पूरो थी वियो त हुन ते वेंदो हुउसि मोटरसाइकिल ते 300 वठणु 300 फंड हूंदो न किथां 2 रुपया मिलंदा किथां 5 रुपया मिलंदा कंहिं दोस्त हूंदा उन टाइम में तमामु घणो उन्हनि जी जेका हक़ीक़त में गुमनाम सिपाही उहे हुआ जन पंहिंजे चाचा हाणे एस.एम. अब्बासी जो थियो गवर्नर थियो वियोसांसि डॉक्टर हीअं ॾिठो चश्मे मां हीअं ॾिसी दर ते बि निकिरी आया ॿाहिरि मुंहिंजे बचनि ते राम कयो कंहिं चयो डॉक्टर तनवीर अब्बासी तव्हां हुनखे छा कयो बाबा उहो असां शुरूआती इहे माण्हू हुआ जेको ज़िले जो सदर हो न तव्हांखे फंड ॾींदो तव्हां वठणु वियोसि हिकिड़ो ॾिस न आलम शाह गॾिजी हलियो तॾहिं 300 रुपया हिन ॾिना
वरी चइबो आहे ॿिए मुंहिंजो हाणे मंथली आहे महीने ते ज़ाहिर आहे उन ते लिस्ट ठहियल हूंदी ऐं मुंहिंजे हवाले हूंदा जेके राब्ते में उन्हनि खां फंड वठंदो हुअसि जॾहिं वियुसि तेसीं हेॾां वरी इहो मार्शल लॉ जो इहो हिसाबु किताबु गवर्नर साहिबु अब्बासी अची वियो जीअं वियुसि तीअं मूंखे हुन चश्मे मां हीअं ॾिसी थोरो हुई पाइप पीअंदो हो घणो उहो रखी निकिरी आयो ॿाहिरि दर ते बीह हाणे मुंहिंजे बचनि ते राम कयो खीसे में थोरी 50 रुपया कढी ॾिसी तव्हां त 300 रुपया ॾींदा आहियो चई बाबा मूं तोखे चयो न मुंहिंजे बचनि ते राम कयो हाणे तेसीं हुनजे घरवारी मोहतरमा कमर डॉक्टर साहिबा उहा त चिचड़ी अहिड़ी जो मुंहुं ठाके चले आते हो भले छा मां छा चई मूंखे हीअं खाॾीअ ते बि हथयो डॉक्टर मूंखे चयो बाबा हाणे सम्झंदा कयो हाणे बसि उहो थियो उहो वक़्तु हो को वक़्तु मां सम्झी वियुसि तव्हां छा सम्झो हिकिड़े वक़फ़े खां पोइ असांजे ॾिसंदड़नि खे जे सम्झायो त हा हा नाज़रीन असां जूं ॻाल्हियूं चाचा सां जारी आहिनि ऐं असां सां गॾु रहिजो